धणी जो गोली माए आहे किताबन में हिल पर बयान बस बात है जॾहिं याद जंग दे अलाए संभरियो ई सरदार असहाब मुरसल मीर साहमों है कांदाए बेशक सुभान अल्लाह हली आया उते जितो काफर जजीदाए आए त काफरन पुछो म्याए ओ तन खाए आए एड़ी तरीका ओ तकाफर आए पुछो तन खाए अला एड़ी तरीका आए आए ओ काफरन में आए पुछो तन खाला एड़ी तरीका काले वनो लाए केड़ो अवां जो नाम हाय सच अबाब कर सिद्दीक़ चयो मझा असहाबाए असीं लश्कर इस्लाम जो आयूं असहाबाए असां सां गॾु आहे जियो मिठो मोहम्मद आहे थियूं सिफ़ूं सिफ़न सामियूं लॻी जंग थियो गोगाए ऐं मुनहद मारे म्याए ओ केतरा आए क्यों कोई से कतला ओ मुनहद म्याए आए मारे केतरा अनाए कोई क्यों कतलाए आए आए ऐ मुनहद में आए ऐ मारे अलाए कोई क्यों कतलाए अला के काफर कमेड़े हिकड़े उछलियो पत्थर ही पिरियल डाला ओ वन्या में वो लगो लाखी
कंहिंखे दंद मुबारक मथां धकई लॻण सां ॾंद शहीद थियो संधोई सुपराए वही रत विजूद मां थियो ज़ाहिर ज़हूराए मालिक उते मलक मोकिलियो दई हादी पाण हुकुम आए वञी रत झल रसूल करीम जो ओ रखी तूं साञाए मता को किरे कतरो ज़मीन ते ज़ाहिर ज़मीन आए ओभड़ उभड़ंदी कीन कीअं न की ज़ाहिर ज़मीन आए सड़ीअ वेंदा तंहिंजे सोज़ में अर्द ऐं समाए वञी हवाले कर हूरन जे मखीन रुखसारा हूरन जे मखीन रुखसारा मखी रुखसारा गुलाबी रंग गलन जो मिसल याकूत मरजाना वरी अर्ज कयाई हुजूर में रखी ऐं साञाए ॾंद मुबारक ॾियो मूंखे बारी ऐं बादशाह ऐं साढे रखां साह साए दायम मुदाम आए वसे रहमत रब जी मूं ते संझे सुबुह आए तन फरमायो फज़ुल सां मुंहिंजे मिठे महबूब आए अदा ॾंद न ॾींदसि तोखे रखी ऐं साञाए जॾहिं थींदो ॾींहुं क़यामत जो तिखो तमाम आहे रब वेहंदो तख़्त ते कंदो कादुर उत कज़ाए रब वेहंदो ईअ तख़्त ते कंदो कादुर उत है रब ओ वेंदो तख़्त ते कंदो कादुर उत ओ रब वेंदो तख़्त ते कंदो कादर कंदो उत सब कज़ा रब ओ वेंदो तख़्त ते कंदो कादर उत कज़ाए हर कंहिंखे हूंदा गिची मंद बदलाए किताब अमलन जाए हा बिल काबिल ॿई अणपढ़िया पाणे प्याई पढ़ंदा पढ़िया म्या ओ अमल पाई जाए हूंदा हैरान पढ़ी अमल पाईंदा ओ बड़े अमल पाईंदा हूंदा उत हैरान पढ़िया म्या अमल पाईंदा उत हूंदा हैरान फिरी वई फरमान खां नबी तुंहिंजी उम्मत आहे हणंदसि दोज़ख में जेके मुंहिंजे कयल ई कोल परंदा हाज़ुर कंदसि हुज़ूर में उत मुंहिंजो
ॾंद मुबारक आहे बेशक बारीअ तुंहिंजे बंधन मूंखे ॾिनो हो ईज़ाए चए लॻी शैतान जे क्याऊं ॾंद मुबारक शहीद आहे हाणे आऊं तो बख़्श करियां उन्हनि खे तूं बख़्श कर मुंहिंजी उम्मत आहे आज़ीअ थींदी उम्मत अहमद जाम जी छुटी छो हन खाए सुभान अल्लाह आदम चए एहसान कंदो मुल्क जो मौलाए चो सलवात हज़रत नबी करीम ते अल्लाहुम्मा सल्लु अलैहि लख दायम ई दुरूद ऐ उम्मतीअ में ओए मोहम्मद मीर जाए पढ़न कलमू कलबा